नाज़रीन, हैदराबाद में हुसैनाबाद टाउन म्यूनसिपल जे यूसी 126 जे वाइस चेयरमैन वारी सीट ते पीपी जे कामयाब करार ॾिनल उम्मीदवार रहमतुल्लाह सांद जो वोट हैदराबाद बदिरान नौशरो फेरोज़ में हुअण वारी शिकायत जो इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान नोटिस वठी छॾियो आहे। इलेक्शन कमीशन मामले जी ॿुधणी 7 फरवरी ते फिक्स कंदी धुरियुनि खे इस्लामाबाद तलब करे वरितो आहे। हुसैनाबाद टाउन म्यूनसिपल जे यूसी 126 जे वाइस चेयरमैन वारी सीट ते चूंड विढ़ंदड़ GDA जे उम्मीदवार ज़ोएब कीरियो 12 जनवरी ते इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे एक दरख़्वास्त उमाणे मौक़ुफ़ अख्तियार कयो हो त यूसी 125 जे वाइस चेयरमैन वारी सीट ते चूंड विढ़ंदड़ PP उम्मीदवार रहमतुल्लाह सांद जो वोट हैदराबाद में न बल्कि ज़िले नौशेरो फेरोज़ में दाख़िल आहे। हुन नामज़दगी फार्म में दुरुस्त मालूमात नाहे ॾिनी ऐं असादा पिणु लिकाया आहिनि। तंहिं करे इलेक्शन कमीशन जे क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि जी भञकड़ी सबबि रहमतुल्लाह सांद के नायल ऐं संदसि चूंड के रद्द कयो वञे। इहो रहमतुल्लाह सांद जे ख़िलाफ़ मां एप्लीकेशन इन बुनियाद ते ॾिनी त हुनजो वोट कोन हो दाख़िल यूसी में। जेको मां इलेक्शन कमीशन के लेटर ॾिनो त उन्हनि असांखे लिखी ॾिनो त हिन जो वोट ज़िले में दाख़िल कोन्हे का। उन जे बावजूदि हू इलेक्शन विढ़ियो ऐं इलेक्शन खटे आयो, पर हुनजो डिस्ट्रिक्ट में वोट दाख़िल कोन्हे का रहमतुल्लाह सांद जो। उन जो वोट नौशेरे फिरोज़ में दाख़िल आहे ऐं इलेक्शन कमीशन मूंखे 7 तारीख़ ते इस्लामाबाद में तलब कयो आहे, घुरायो वियो आहे। इन जी हेयरिंग आहे इन ॻाल्हि जी, त इंशाअल्लाह 7 तारीख़ ते असां इस्लामाबाद वेंदासीं। ॿिए तरफ़ इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ॼाणायल मामले जी ॿुधणी 7 फरवरी ते करण जो ऐलान कंदे धुरियुनि खे इस्लामाबाद तलब करे वरितो आहे। उन सिलसिले में यूसी वाइस चेयरमैन रहमतुल्लाह सांद जो चवणु आहे त संदसि वोट हैदराबाद में आहे। ज़ोएब कीरियो ॿी यूसी जो हुअण करे उनखे मथसि एतिराज़ जो को हक़ नाहे। हिन चयो त खेसि इलेक्शन कमीशन जो को नोटिस नाहे मिलियो। यादि रहे त GDA उम्मीदवार महबूब अबड़ो पिणु रहमतुल्लाह सांद जे वोट बाबति डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर हैदराबाद खे दरख़्वास्त ॾिनी हुई, जंहिं ते इलेक्शन कमीशन आउट ऑफ डिस्ट्रिक्ट जो नोट हणी दरख़्वास्त वापसि ॾिनी हुई।